हाणे हिन जो तव्हां थोरो तफ़सीली ॿुधाइजो त हीअ सूरत हाल कीअं रहंदी, छा ही इंटरनेट सां कनेक्टेड हूंदो या उस्ताद जेको आहे कहिड़े टाइम उते पहुचंदो, उनजो प्रोसेस कीअं हूंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरियां त तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे मौक़ो ॾिनो हिकिड़ो मतिलबु जदीद सिस्टम जेको सिंध गवर्नमेंट स्कूल एजुकेशन डिपार्टमेंट जेको आंदो आहे उनखे ब्रीफ करण जे लाइ तव्हांखे। असल में हीअं दादा ॾिसो, तव्हां जीअं बायोमेट्रिक जी ॻाल्हि कई, इन खां पहिरियां ॾिसो असां वटि सिंध जे अंदरि हिकिड़ो इशू हूंदो हुयो वॾो, मीडिया में ईंदो अथव घोस्ट टीचर घोस्ट स्कूल्स जो। हिन वक़्तु अलहमदिल्ला उहो ख़तमु थी वियो आहे। हाणे हिन में ईअं त जीअं दुनिया डे बाय डे टेक्नोलॉजी जदीद ईंदी पई वञे न। पहिरियां छा हुयो त असां जेके बि एजुकेशन डिपार्टमेंट जा एम्प्लॉइज़ हुया उन्हनि जी अटेंडेंस असां कईसीं थंब ते। थंब में इलाही सारा इशूज़ रिज़ॉल्व थी विया। हाणे थंब में हिकिड़ो ॿियो इशू पियो अचे त असांजी जेका मॉनिटरिंग टीम हुई उहा स्कूलनि में विज़िट करे पई। हर स्कूल जो नंबर जेको अचे पियो 15 ॾींहंनि में महीने में हिकु दफ़ो अचे पियो। पोइ वरी असांजो जेको मिनिस्टर साहबु आहिनि सैयद सरदार शाह साहबु ऐं सेक्रेटरी ज़ाहिद अब्बासी साहबु, उन्हनि चयो छो न अहिड़ो को सिस्टम आणियो जेको रोज़ाना जे बुनियाद ते हुजे। ठीकु आहे न। उन जे करे ई हिकिड़ो सिस्टम आयो, ऑनलाइन ऑफलाइन ॿई हिन में वर्जन्स हूंदा। हिन वक़्तु रजिस्ट्रेशन असांजी हले पई, जंहिंमें लाड़कानो रीजन कंप्लीट थी वियो आहे, मीरपुर ख़ासि हले पियो, हैदराबाद रीजन कंप्लीट थी वियो आहे, शहीद बेनज़ीराबाद कंप्लीट थी वियो आहे, कराची कंप्लीट थी वियो आहे। हीअ लास्ट 2 रीजन असांजा हलनि पिया हिन वक़्तु। हिते सखर रीजन में घोटगी डिस्ट्रिक्ट हले पियो, कल्ह ताईं सखर डिस्ट्रिक्ट हुयो उहो कंप्लीट थी वियो ऐं मतिलबु हिन खां पोइ वरी खैरपुर डिस्ट्रिक्ट आहे मथे हफ़्ते में, मतिलबु हिन हफ़्ते में ही जेको पंहिंजो रीजन आहे सखर उहो बि कंप्लीट थी वेंदो। हिन सां इहो थींदो, वॾो फ़ाइदो इहो थींदो मतिलबु जनरल हिकिड़ी पब्लिक खे, त असांजा जेके डिपार्टमेंट जा जेके एम्प्लॉइज़ आहिनि, चाहे उहे उस्ताद हुजनि या गैर तदरीसी अमलो हुजे, छो त हर माण्हू जी पंहिंजी अहमियत आहे। स्कूल में असांखे क्लार्क बि खपंदो आहे, पटे वालो बि खपंदो आहे, चौकीदार बि खपंदो आहे, स्वीपर बि खपंदो आहे। हिन में ग्रेड 1 खां वठी 20 ताईं सभिनी एम्प्लॉइज़ खे असां रजिस्टर्ड कयूं पिया, चाहे उहो असांजो डिस्ट्रिक्ट ऑफिसर हुजे, TO हुजे या डायरेक्टर हुजे, सभु हिन सिस्टम में अची वेंदा। पोइ छा थींदो, जंहिंजी बि स्कूल में जेको आहे पोस्टिंग हूंदी उन में स्कूल जो हर हिकु स्कूल जो हिकिड़ी टाइमिंग हूंदी आहे। माना जीअं ॾिसो, हिकिड़ो प्राइमरी स्कूल आहे उनजी स्टार्ट टाइम एंड टाइम अलॻि आहे, उहो नोटिफाई कंदी आहे गवर्नमेंट न। हाई स्कूल आहे उनजो अलॻि आहे। पोइ डबल शिफ्ट जा स्कूल आहिनि, उनजी टाइमिंग अलॻि आहे। हू उन टाइमिंग जे मुताबिक़ उन लोकेशन ते ईंदो, उन लोकेशन ते उहा उनजी ऐप कमु कंदी ऐं हू स्टार्टिंग ऐं एंडिंग ॿिन्हिनि टाइमिंग ते जेको आहे अटेंडेंस लॻाईंदो। अटेंडेंस सफ़ा सां आसान रखियो आहे। पहिरियां छा थींदो, इंटरनेट जा मसइला थींदा हुया, काफ़ी अहिड़ियूं रिमोट एरियाज़ आहिनि जिते इंटरनेट न पई हले। असां हिनखे ऑनलाइन ऑफलाइन ॿई फीचर रखिया आहिनि। हू पंहिंजी